समाजी तंजीम सिंध पीपल्स ऑर्गेनाइजेशन हैदराबाद जी गजाणी। रिपोर्ट मंजूर हुसैन कालरो। सिंध पीपल्स ऑर्गेनाइजेशन SPO हैदराबाद जी माहवर गजाणी हैदराबाद क्लब जे हाल में ज़ेर सदार जाम निज़ामुद्दीन भाग गजी थी गुजरी। इन मौके ते सदर प्रोफेसर महबूब अली सुमरो जिन भी मौजूद रहा। गजाणी की कार्रवाई जनरल सेक्रेटरी प्रोफेसर भाई खान सोलंगी तिलावत कलाम पाक सां शुरू कराइण ला अदी साजिदा काजी जिनके शरफ बख्शियो। उन बाद जनरल सेक्रेटरी अॻूणे मीटिंग जा मिनट्स ऑफ मीटिंग पढ़ी ॿुधाया जिन जी यकराव सां मंजूरी वरती वई। कार्रवाई दौरान ताज़ो SPO जे प्लेटफॉर्म तां थियल शानदार प्रोग्राम जंहिंमें तालीम दोस्तन के संदसि बेहतरीन कारकर्दगी जी बुनियाद तहत मुख़्तलिफ़ नामियारी शख्सियतुनि खां शील्डूं ॾियारी वयूं ऐं मौज़ूआती लेक्चरर प्रोग्राम में तालीमदारनि ज़राअत तोड़े माहौलियात जे माहिरनि पंहिंजा जदीद दौर जी तब्दीलियुनि बाबति मुकाला पढ़ी आगाही नवाज़ियो। इन मुनासिबत सां प्रोग्राम दौरान अणसिधी तरह थियल ग़लतियुनि ते पिणु साईं अली नवाज़ चंडड़ बहितर रोशनी विधी त जीअं अॻिते कोताही न थी सघे। सरपरस्त तरफ़ां प्रोग्राम जी कामयाबी जे हवाले सां सभिनी साथियुनि खे शाबाशी ॾिनी वई। हिन गजाणी में ॿिनि साथियुनि जिन में अल्ताफ़ हुसैन चंडड़ ऐं मैडम कस्बानो दर्स जिन शिरकत कई। तिन खे मेंबर थियण जी मंजूरी वठण खां पोइ खेनि 7 में भलीकार कयो। सिंध पीपल्स ऑर्गेनाइजेशन जी हिन मीटिंग में नायब सदर मैडम नरगिस गुल ज़हरी जे वालदा जी वफ़ात ते ताज़ियत पेश कंदे महबूब अली दुआए मग़फ़रत फरमाई। उन बाद डिप्टी सेक्रेटरी जे उहिदे लाइ मैडम नीलोफर भुट्टो खे गॾियल राय सां नामज़द कयो वियो। गजाणी में मुख़्तलिफ़ इस्म पिणु गौर हेठि आया जिन में सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण तिबी कैंप ऐं माहौलियात जी बहितरी वास्ते बूटा पोखण वारे प्रोग्राम लाइ कमेटी जोड़ी वई। हिन गजाणी जिन में उहिदेदारनि ऐं मेंबरनि जी शिरकत रही तिन में प्रोफेसर अली नवाज़ चंडड़ सलीम जन्ना मक़बूल सिंधी फ़ारूक अहमद नाइश नीलोफर भुट्टो आपार रज़िया शहोक ऐं मंजूर कालरो जिन शामिल आहिनि। गजाणी दुआए ख़ैर सां पुॼाणी ते पहुती आख़िर में ख़ातिर तवाज़े जो एहतमाम कयो वियो।